क़ौमुनि जी जोड़जक बाबति ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं सिंधी सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण सियासी कारकुननि समेत शागिर्दनि जे लाइ तरबियती कोर्स जे सिलसिले जी 5वीं कड़ी हेठि इन ॻाल्हि ते बहस कंदासीं त दुनिया में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते क़ौम जा कहिड़ा ग़लति तस्वर जोड़िया विया ऐं ग़लति वसफ़ूं ऐं तशरीहूं बयानु कयूं जेकी अॼु बि किथे किथे मज़हब नस्ली बुनियादनि ऐं तासुब जे बुनियाद ते न सिर्फ़ु क़ाइमु आहिनि पर क़ौम जे ग़लति वसफ़ुनि सबबि तकरार जनम वठी रहिया आहिनि। अॼु पाण नस्ली क़बीलाई ऐं ज़ात या बिरादरी जे बुनियाद ते क़ौम जे ग़लति तस्वर बाबति बहस कंदासीं। तफ़सीली ॻाल्हि शुरू करण खां अॻु भेनरुनि ऐं भाउरनि खे गुज़ारिश कजे थी त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि, असां जूं वीडियोज़ पंहिंजे साथियुनि ताईं शेयर कनि जीअं असां जूं मालूमाती वीडियोज़ ऐं ख़्याल तसलसल सां अव्हां जे दोस्तनि ताईं पहुचंदा रहनि। त दोस्तो, साम्राजी क़ुवत दुनिया जे मज़लूम ऐं महकूम क़ौमुनि जे इस्तिहसाल ऐं फुरलुट करण ऐं पंहिंजा साम्राजी मक़सद पूरा करण लाइ क़ौम जा ग़लति तस्वर घड़े ठाहे पोइते पियल मुल्कनि ऐं क़ौमुनि में फैलाया जीअं अवाम असुल हक़ीक़त खां बाख़बर थियण बदिरां ऊंदाहीअ में हथोराड़ियूं हणे नेठि संदन हाकिमियत ऐं आक़ायत क़बूल करे रज़ा ते राज़ी रहे। हिननि क़ौमुनि जे मञियल उसूलनि जी इनहराफ़ी करे निहायत चालाकी ऐं मकारी सां उनखे बिगाड़े अहिड़नि इंसानी गुरूअनि खे क़ौम जो नालो ॾियणु शुरू कयो जिन जो क़ौम जे तस्वर सां ज़रे बराबरि वास्तो न हुयो, जीअं नसुलनि, क़बीलनि, ज़ातियुनि ऐं मज़हबी ग्रुपनि जे गुरूहनि खे क़ौम जो नालो ॾिनो, जेकी रुझान अॼु बि दुनिया जे किन मुल्कनि में राइज आहिनि ऐं उन जे बुनियाद ते रियासतुनि ऐं क़ौमुनि जी जोड़जक या ग़लति तशरीह कई पई वञे। इन्हनि ग़लति तस्वरनि असांजे हिन नंढे खंड में निहायत अफ़सोस जोगी शिकिल इख्तियार कई आहे ऐं अॻिते हली इन जा निहायत ख़राब नतीजा निकिता आहिनि ऐं निकिरणा आहिनि। हिन वक़्त बि हिते जंहिं नमूने क़ौम जे लफ़्ज़ खे इस्तेमालु कयो पियो वञे सो निहायत हाञेकार आहे। हिते मज़हबी ग्रुपनि खे क़ौम जो नालो ॾियण जो रवाज त घणे वक़्त खां चालू हुयो, पर अफ़सोस जो हिन वक़्त किन मुस्तक़िल मुफ़ाद क़ुवतुनि मज़लूम क़ौमुनि जे अवाम में इंतिशार पैदा कनि, उन्हनि जे क़ौमी तशख़ुस खे मलियामेट करणु, संदन क़ौमी ॿधी खे टोड़े संदन मज़ाहमत जे क़ुवत खे ख़तमु करण लाइ खेनि क़बीलनि ऐं ज़ातियुनि जे बुनियाद ते विरहणु ऐं हिक ॿिए सां टकराव में आणण जी हिकमत अमली इख्तियार कई आहे। हिते क़बीलनि ऐं ज़ातियुनि खे पिणु क़ौम जो नालो ॾिनो पियो वञे, जॾहिं त इहे क़बीला ऐं ज़ातियूं हिक ई ॿोली ॻाल्हाईंदड़, हिक ई खिते में रहंदड़, हिक ई तहज़ीब ऐं क़ौमी किरदार जा मालिक आहिनि, पर पोइ बि फिस्ताई रुजत पसंदि क़ुवतुनि जे इशारे ते सिंध अंदरि इन बुनियाद ते तंज़ीमूं ठाहियूं पई वञनि जिन जी सरकारी सतह ते हिमत अफ़ज़ाई हौसले अफ़ज़ाई कई पई वञे, जीअं हीअ सैयद क़ौम जी जमायत आहे, हीअ मेमून क़ौम जी जमायत आहे, हीअ चांडियाई मक्सी क़ौम जी जमायत आहे।
वतन दोस्त ऐं तरक़ी पसंद धुरियुनि खे इन्हनि ग़लति रुझाननि जी भरपूर नमूने सां मुखालफ़त करणु घुरिजे, छो जो इन्हनि रुझाननि पखिड़िजण सां, फहिलजण सां मज़लूम क़ौमुनि जे इतिहाद खे धकु रसे थो, मंझिन क़ौमी शऊर ऐं पंहिंजे मजमूई क़ौमी मुफ़ादनि जी हासिलात लाइ जिदोजहद जे ख़्याल खे सख़्तु छियो रसियो आहे। क़ौमी इंतिशार वधे थो, जेको अॻिते हली मुतहद क़ौम जे अवाम खे पाण भरे थियण लाइ ग़लति रस्तनि ते वठी वञे थो ऐं इज्तिमायत बदिरां इनफ़िरादियत ज़ोर वठे थी। असां हेठि अहिड़े क़िस्म जे ॿियनि ग़लति क़ौमी तसवरनि जी निशानदही कयूं था। पहिरियों नस्ली बुनियादनि ते क़ौम जो तसवर के धुरियूं नसुलनि खे जुदा क़ौम जो नालो ॾींदियूं आहिनि, जेको रुझान सरासर ग़लति आहे। इंसानी नसुल के समाजी फ़िरका न पर हयातियाती फ़िरका हूंदा आहिनि। नस्ली ख़ासियतूं धार क़ौमी ख़ासियतूं न पर हयातियाती ख़ासियतूं हूंदियूं आहिनि, जीअं चमड़ीअ जो रंग, वारनि जो रंग ऐं बनावट ऐं अखियुनि जी शिकिल वग़ैरह। इन्हनि हयातियाती ख़ासियतुनि जे बुनियाद ते दुनिया में केतिरा ई इंसानी नस्ल वजूद रखनि था। इहे नस्ल के धार क़ौमूं न हूंदा आहिनि, पर उन्हनि ख़ासियतुनि जा माण्हू केतिरनि ई नस्लनि सां लाॻापो रखंदे बि हिकु ॿोली, हिकु वतन, हिकु क़ौमी किरदार ऐं इक़्तिसादी लाॻापनि जे करे हिकु क़ौम जा फ़र्द हूंदा आहिनि। उन्हनि खे सिर्फ़ु रंग ऐं नस्ल जे बुनियाद ते विरहाए जुदा क़ौमूं क़रार ॾेई नथो सघिजे। अॼु बि केतिरनि ई मुख़्तलिफ़ नस्लनि जा माण्हू जदीद क़ौमी उसूलनि तहत क़ौमुनि जी तश्कील करे रहिया आहिनि। क्यूबा में 3 नस्लनि जे माण्हुनि जदीद क़ौमी उसूलनि तहत हिकु क़ौम खे जनमु ॾिनो आहे। हू जुदा रंग ऐं जुदा नस्ल जे हूंदे बि ॿोली, वतन, क़ौमी किरदार ऐं इक़्तिसादी लाॻापनि जे बुनियाद ते हिकु क़ौम जा फ़र्द आहिनि। अमेरिका जे केतिरनि ई रियासतुनि में स्याह फ़ाम नस्ल ऐं सफ़ेद फ़ाम नस्ल जे माण्हुनि गॾिजी क़ौम जी जदीद उसूलनि जे बुनियाद ते पंहिंजा क़ौमी वजूद तस्लीम कराया आहिनि, छो जो नस्ली ख़ासियतूं क़ौमुनि जे तश्कील में को बि बुनियादी किरदार अदा न कंदियूं आहिनि। इंसानी गुरूहनि खे नस्ल ऐं रंग जे बुनियाद ते विरहाइणु ख़ुदि हिकु साम्राजी साज़िश आहे। जीअं मज़लूम ऐं महकूम क़ौमुनि जा फ़र्द पाण में जदीद क़ौमी उसूलनि जे बुनियाद ते इतिहाद क़ाइमु न करे सघनि। रंग ऐं नस्ल जे बुनियाद ते फ़ाशिस्ट जारियत पसंदनि पंहिंजा जारिहाना मक़सद पूरा करण लाइ उन क़ौमी तसवर खे हवा ॾिनी आहे। हू पोइते पियल स्याह फ़ाम माण्हुनि ते, क़ौमुनि ते पंहिंजो कब्ज़ो बरक़रार रखणु ऐं संदन फुरलुट खे वधीक मुस्तहकम करण लाइ सफ़ेद फ़ाम क़ौमुनि ऐं नस्ल जे बरतरी जो पिटको पिटीनि था। हिननि आर्याई नस्ल जे ॿी सॼी दुनिया मथां बरतरीअ जो इंसानियत दुश्मन नज़रियो घड़े पंहिंजे फ़िस्ताई मक़सदनि खे पूरो करण लाइ मैदान हमवार करण जी कोशिश कई। इन ग़लति असर जे बुनियाद ते साउथ अफ्रीका, पुर्तगाल ऐं अमेरिका में के सरमाएदार नज़रिया साज़ पंहिंजा ग़लति मक़सद पूरा करण लाइ हथ पेर हणी रहिया आहिनि ऐं हिकु क़ौम जे फ़र्दनि में रंग ऐं नस्ल जे बुनियाद ते नफ़रत ऐं निफ़ाक़ जो ॾिज छटे रहिया आहिनि।
सफ़ेद फ़ाम गुरूअनि जा सरमाएदार रंगदार गुरूअनि मथां कारनि नासी खाकी रंग जे माण्हुनि ऐं उन्हनि जे गुरूअनि मथां पंहिंजो कब्ज़ो बरक़रार रखणु ऐं संदन फुरलुट खे वसी करण लाइ सफ़ेद रंग जे गुरूअनि जी बरतरी ऐं अफ़ज़ल ऐं आला हुजण जूं फज़ूल ॻाल्हियूं करे रहिया आहिनि ऐं स्याह फ़ाम गुरूअनि मथां पंहिंजे कब्ज़े खे जाइज़ ऐं कुदरती उसूलनि जे मुताबिक़ कोठे रहिया आहिनि। जॾहिं त अॼु जे जदीद दौर संदन इन्हनि ग़लति दावाउनि जी कलई खोले छॾी आहे ऐं इहो साबित कयो आहे त मिलनी नसुलनि जा माण्हू हिकु जहिड़ियुनि सलाहियतुनि जा मालिक हूंदा आहिनि। सफ़ेद फ़ाम गुरूअनि जी तरक़ीअ जो सबबु संदन रंग न पर उन्हनि जूं मुल्की हालतूं ऐं वसीला आहिनि ऐं अहिड़ी तरह रंगदार गुरूअनि जे माण्हुनि जे पोते पवण जो असुलु सबबु संदन रंग न पर संदन मथां सफ़ेद फ़ाम इस्तेसाल कंदड़नि जो नवाबादियाती ज़ुल्म ऐं ॾाढ आहे। इन जो वाज़े मिसाल इहो आहे त अॼु जिन रंगदार गुरूअनि आज़ादी वरिती आहे ऐं हू अॼु सफ़ेद फ़ामनि जो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि ऐं हू इक़्तिसादी तरह तमामु घणो अॻिते वधी विया आहिनि। इन करे रंग ऐं नसुल जे बुनियाद ते क़ौमुनि जी तश्कील या किन क़ौमुनि मथां नाजाइज़ कब्ज़ो न सिर्फ़ु ग़लति ऐं अफ़सोसनाक आहे पर इहो इंसानियत जी तरक़ीअ ऐं वाद में पिणु वॾी रुकावट आहे। उन करे दुनिया जे इंसाफ़ पसंद क़ौमुनि ऐं मुल्कनि ऐं ख़ासि करे गॾियल क़ौमुनि खे अहिड़नि रुझाननि खे ॿुजो ॾियण लाइ पंहिंजो तारीख़ी किरदारु अदा करणु घुरिजे जीअं सॼी दुनिया जा माण्हू रंग ऐं नसुल जे फ़र्क़ खां मथां थी आलमी भाईचारे ऐं तरक़ीअ जी वाट वठी सघनि। महिरबानी।